दिया मोहम्मद सकलन मुश्ताक टामरी और जे उस्ताद नालो लिखे तो सजी सीट ते पूरो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी तो अवां ॾिसी रहिया असांजो फ्रेंडशिप में एक पहिरियों ई व्लॉग आहे जेको असां व्लॉग कयूं था बीठा संगत जे हिसाब सां। सो अॼु असांजो जेको ट्रेवल आहे उहो आहे हिंगोरिया साइड। सो तव्हां ॾिसी रहिया आहियो असां पंज दोस्त वञी रहिया आहियूं हिकिड़े दोस्त ॾे। सो इंशाल्लाह तव्हांखे विज़िट कराईंदा हलंदासीं हुते कचहरी गुफ़्तगू जेका थींदी। सो इंशाल्लाह तव्हांखे व्यू कराईंदा हलंदासीं। सो हलो संगत, वेलकम टू यू। अस्सलाम वालेकुम माय डियर व्यूअर फ्रेंड एंड सब्सक्राइबर। सो अॼु जी जेका वीडियो आहे माशाल्लाह तमामु बहितरीनु थियण वारी आहे, छो जो अॼु असां जेके बि दोस्त आहियूं स्कूल फ्रेंड हिकिड़ी गॾिजाणी कई आहे। सो हिंगोरिया इंशाल्लाह जेको बि व्यू कराईंदा हलंदासीं, जेको गुफ़्तगू हूंदी सॼी तव्हांखे व्यू कराईंदा। सो दोस्तों ये जेके ॾिसो था असां जेके बि आहियूं पंज छह ॼणा स्कूल फ्रेंड आहियूं। हे अॻियों जेको मोटरसाइकिल हलाए थो पियो आरिफ अली डर, विचो आहे सकलन टामरी, मास्क लाए कपिल कुमार जी। हे जेको आख़िरी जेका चङी शइ आहे उहा आहे कपिल कुमार ऐं मुश्ताक जोयो साहब। तो अॼु जेका असां मीटिंग कई आहे, जेका बि गॾिजाणी कई आहे, इहा हिंगोरिया में जमील टामरी वटि कई आहे। सो जेको बि विज़िट हूंदो, जेको बि व्यू कराईंदासीं इंशाल्लाह, जेका गॾिजाणी हूंदी, जेका गुफ़्तगू हूंदी, सो तव्हांखे हुते असां ॿुधाईंदासीं। हिन वीडियो सां गॾो गॾु टच हुजिजो जीअं तव्हांखे ख़बर पइजी सघे अॼोको ॾींहुं असांजो कीअं गुज़रण वारो आहे। तो दोस्तों रस्ते की मंजिल के हिसाब से हाँ पहुँचण वारा आहियूं सेठारजा शहर जो तव्हांखे व्यू कराईंदा हलंदासीं। सो ॾिसो अॻियों जेको सिटी अचे पई उहा आहे सेठारजा जी सिटी। महिल क्रॉस कंदासीं सेठारजा सिटीअ खे। सो सेठारजा सिटी तव्हांखे व्यू कराईंदा हलंदासीं। सर अस्सलाम वालेकुम। ओए ओए झंडा जिए सिंध में। दोस्तों ये तो असां मतलब सेठारजा शहर जो क्रॉस करे चुका आहियूं। हाणे असांजी जेका मंज़िल आहे उहा आहे हिंगोरिया। सो हिंगोरिया पहुची करे असां उते जेका प्रोग्राम कयो आहे, गॾिजाणी कई आहे। सो उते मां पहुची करे तव्हांखे व्यूज़ कराईंदो हूंदुमि। सो वीडियो सां ई गॾु रहिजो, काॾे वञिजो न। ऐं जेकॾहिं चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब बि लाज़मी कयो। सो रहिजो वीडियो सां टच में। सो
माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह। ॾिसो था त माना सिंध में जेका कणिक आहे, कणिक बि सफ़ा तयार थी चुकी आहे ऐं हिन साइड बि ॾिसो था त रुगो कणिक ई कणिक आहे। कणिक जो फसल बि हाणे माशाल्लाह तयार थी वियो आहे ऐं चंद ॾींहंनि में थ्रेशरियूं शुरू थी वेंदियूं ऐं अन्न हर हिकु घर ताईं नओं पहुची वेंदो। मुश्ताक 10 रुपया ॾिए मास्क वटि। बस वरी ॿुधा वरी ॿुधा यार, हिकु त नालो हिन जो वॾो आहे। हा त पोइ हिकिड़ो नालो सॼो न। हा ॿुधा वो परेशानी ने में दिया तो मोहम्मद सकलन मुश्ताक टामरी माना जे उस्ताद नालो लिखे तो सॼी सीट ते पूरो। सो दोस्तों फाइनली असां हिंगोरिया सिटी में पहुची विया आहियूं, जिते असांजी मंज़िल हुई। असां उते पहुची विया आहियूं। सो ॾिसूं था त असांजी मंज़िल किथे ख़तम हुई, पर हालांकि असांजी जेका मंज़िल हुई उहा हिंगोरिया ताईं हुई। सो हिंगोरिया में असां पहुची विया आहियूं। हाणे अचो ॾिसूं था असांजी बैठक हाणे कहिड़ी जाइ ते कहिड़ी जगह ते थिए थी पई। सो जेतिरे ताईं विज़िट कयो सिटीअ जो। इंडिकेटर हलंदा आहिनि न, इंडिकेटर हलंदा न सही आहे। सो दोस्तों असां हिन महिल हे जेको कट अचे पियो, इहो कट वठंदासीं, हिन खां बाद हलंदासीं हे राइट साइड। हे अब कच्चे में वठी थो हले। सो दोस्तों ॾिठो त असां हिन महिल बाईपास खां आउट थिया आहियूं। हेॾे कच्चे वाली साइड हिते बि हिकिड़ो ॻोठ आहे। सो तव्हांखे व्यू कराईंदा हलंदासीं फ़िलहाल जे लाइ। जेतिरे ते असां मंज़िल ते पहुचूं त वीडियो सां गॾु ई गॾु रहिजो। तो फाइनली असां मंज़िल ते पहुची विया आहियूं। कहिड़ा मंज़िल? मंज़िल पंप न। सो जमील टामरी वालेकुम सलाम सर। सर सर खुश हो खैरे तबीयत ठीक है? हाय हाय बड़ी मोहब्बत था रहना है। अस्सलाम वालेकुम दोस्तों। जी तो माशाल्लाह जेका असां जेको तव्हांखे व्यूज़ कराईंदा हलंदासीं त अॼु जेको असांजो प्रोग्राम हुयो माशाल्लाह उहो असां मंज़िल ते पहुची विया आहियूं। जेके तव्हां ॾिसो था दोस्त या कपिल, आरिफ अली डर, सकलेन मुश्ताक अली जोयो ऐं हे जंहिं वटि असां सीट जी आया आहियूं जमील अहमद टावरी। माशाल्लाह अॼु जी असां जेका मीटअप हुई या जेको बि गैदरिंग हुयो सो तव्हां ॾिसी रहिया आहियो त माना सुठे तरीक़े सां असां पंहिंजे शौक़ सां यार मोहब्बत के हिसाब सां छो जो असांजी जेका बि दोस्तनि जी जेका दिलि हूंदी आहे सो हिकु भेरी झोलीअ में जे वियो आहे न, प्यार ऐं मोहब्बत हूंदी आहे।
सो जो तव्हां चवंदा हूंदो सोचींदा हूंदो त हेठि छो वेठा आहिनि, हेठि असां वेठा आहियूं पंहिंजी मर्ज़ी जे हिसाब सां। ईअं न चइजो त पोइ जिथे विया आहिनि उते वञी इज़त याद ॾिनी हेठि वञी वेठा। सो मतां इहा कमेंट बि कयो। सो इन जे करे तव्हांखे ऑलरेडी वज़न घणो अथई? वज़न घणो जी दोस्तो, तव्हांखे मां इहा पहिरियों बि ॻाल्हि कई रस्ते में त माना माशाल्लाह हिकिड़ा मिंट चुप बि कर न। सो माशाल्लाह तव्हांखे मां इहा रस्ते में बि ॻाल्हि कई त असांजी संगत जॾहिं बि 4 दोस्त सां वेंदा आहियूं त खिल भोग कचहरी त असांजी अनलिमिट हलंदी आहे, छो जो एतिरी हलंदी आहे जो हुन तव्हां खिली त तव्हांखे त मां शार्ट में ॾेखारींदुमि। सो माशाल्लाह अॼु जी जेका असांजी गैटरिंग आहे सॼी संगत तव्हां ॾिसो था पिया। हा जमील एॾो मुंहुं कर भेण, बुरा बेइज्जती आहे कर नहीं है। साईं महिरबानी, तव्हां लख थोरा, तव्हांखे पेट्रोल जा पैसा ॾियूं था। इहो ई जीअं त असां ॾिसी रहिया आहियूं त मानी आहे, मच्छी आहे, कपी हुई हाणे मच्छी तव्हां पाण ई खाईंदो, असांजे लाइ मुर्गी तयारु थी आहे बाबा। कपल कढी ॾे मोबाइल खां सवाइ कान थी सरे शेयर दिस बूटी है ना। मोबाइल का ला रहे हैं। अरे भैया ठीक है, ओके ठीक है, ठीक है जरा ला के अरे है जी दोस्तों, बड़ी मेहरबानी जमील भाई जी, असांखे दावत ॾिनी, असांखे घुराई, खिदमत की। इते आने असां विलास के कयूं था। दरवाजा बंद ही है। अल्लाह हाफिज़ या अली मदद।